सॼी सिंध में अमन अमान जी इंतिहाई अणवणंदड़ सूरत-हाल आहे। सिंध जूं हवाजायूं किथे बि महफ़ूज़ न आहिनि। रोज़ाना जे बुनियाद ते सिंध में औरतूं वासियत जो खाज बणिजी ज़ुल्म, बर्बरियत ऐं वासियत जे वर चढ़ंदियूं रहनि थियूं। हलंदड़ साल दौरान मिठी उमरकोट में न्याणी खे कपिड़नि खां आजो करे संदसि इज़त दाव ते लॻाई वई त वरी शागिर्दाणी नौशीन जहिड़ियुनि क़ाबिल न्याणियुनि खे वक़्त खां अॻु मौत जे मुंहं में वञणो पियो। हीउ सभु कुझु हितां जे कानून अमलदारनि वक़्त जी हुकूमत जी नाअहली जो चिटो सबूत न आहे त पोइ छा आहे। ताज़ो सखर जे रोड़ी वारे इलाइक़े में पेश आयल वाक़ियो पेश आयो। न्याणी पूजा ओड खे अगवा करण जी कोशिशि कई वई त न्याणी मज़ाहिमत कई, जंहिं ते खेसि क़तलु कयो वियो। ॿुधायो भला ही कहिड़ो समाज आहे जंहिंमें रहंदड़ हर माण्हू दिलि में इहा हसरत रखियो हलंदो हुजे त माउ जे पेरनि हेठां जन्नत आहे। ए ज़ालिमो, जेकॾहिं माउ जे पेरनि हेठां जन्नत आहे त पोइ कंहिंजी माउ या कंहिं भेण मतिलबु साॻी औरत ते ज़ुल्म करे अव्हां कहिड़ो पैगाम ॾेई रहिया आहियो। सच इहो आहे त जेके माण्हू औरत जी हिमायत में लिखनि था, ॻाल्हाइनि या उन्हनि जे हक़नि जी पोइवारी कनि था त उन्हनि शयुनि ते बि जरहाणी सोच रखंदड़ ॼटनि पारां इहो ॿुधायो वेंदो आहे त औरत छुड़वाग थी चाहे, पर हुननि खे इहा ख़बर न आहे त ख़ुदि मुख़्तियारी छा आहे, जंहिं करे औरतूं वेचारियूं ख़ुदि मुख़्तियारी हासिलु करणु परे जी ॻाल्हि, पर अॼु जी औरत हिन समाज में पाण खे क़ैदियाणी ई सम्झे थी, जंहिं करे हू मर्द अॻियां ग़ुलामी तौरु हाज़िर रहे थी। इन करे वक़्त जे सरकार खे हाणे अखियूं पटणु घुरिजनि। सिंध में ख़ासि तौर ते औरतुनि सां पेश ईंदड़ मसइलनि ते रुॻो नोटिस वठण या बयान ॾियण सां कमु न हलंदो। ख़ुदारा न्याणियुनि ते ज़ुल्म ऐं बर्बरियत जा जबल किराईंदड़ उन्हनि ज़ालिमनि वाशियनि हमराहनि ख़िलाफ़ अमली तौर ते क़दम खणी खेनि सरेआम सज़ाऊं ॾिनियूं वञनि त मौजूदा वक़्तु डप में वरितल सिंध जी औरत को सुख जो साह खणे। जे न पोइ यकीन करियो रब जी बेआवाज़ लठ जेकॾहिं किरी त पोइ अव्हां जा तख़्ता ऐं ठठ सभु हिकिड़े पल में ख़तमु थी वेंदा। उमर कोराई, मीरपुर, माथेलो।